الطيبين الطاهرين المعصومين المظلومين ولعنة الدائمة على أعدائهم ومنكري فضائلهم وغاصبي حقوقهم من يومنا هذا إلى قيام يوم الدين وبعد يوم الدين أما بعد كرجي الصلوات रस्तो छॾे थोरो खुलासो रस्तो बाक़ाइदा रस्तो बच्चा ईंदा न हुनजे करे रस्तो तव्हां छॾे ॾियो महिरबानी ऐं अॻियां बि जेके वेठा आहियो न पुट तव्हां थोरो बसि ईअं जंहिं तव्हां ॼाणी बि खुदावंद आलम मासूमीन अलैहिमुस्सलातु वस्सलाम जी इज़्ज़त व अज़मत जो सदको तव्हां सभिनी जो हिन पाक ज़िक्र में शरीक थिया क़बूल दुआ आहे अल्लाह हिन इमाम बारगाह खे ता क़यामत आबाद रखे बानियान जो तमन्नाऊं अल्लाह पूरी फरमाए संगन रिज़्क़ रोज़ी इज़्ज़त व इक़बाल में इज़ाफ़ो फरमाए जितां जितां शब्बीर जा अज़ादार अचनि था मौला हुसैन जे सदक़े सभिनी जूं तमन्नाऊं पूरी फरमाए असां जेको गुज़ार इबादत की आहे मुंहिंजो मौला हुसैन जो सदको ख़ालिक़ पंहिंजे दरबार में क़बूल हज़रत वलीउल असर जे ज़ुहूर में अल्लाह ताजील फरमाए खुदा असांखे उन्हनि जे नौकरनि में शामिल फरमाए इन्हनि सभिनी दुआउनि जे क़बूलियत जे लाइ जेतिरा वेठा आहियो जेतिरो मजमू आहे ओतिरी बुलंद तरीन सलावत अय्याम अज़ा जे सिलसिले जे लिहाज़ तव्हां अॻिते ईंदव त मुंहिंजो हौसलो वधी पवंदो अय्याम अज़ा जे सिलसिले जे लिहाज़ में जेका अॼु तारीख़ आहे वफ़ा जे पैकर जे हवाले सां जेको वफ़ाउनि जो पैकर आहे हाजतुनि जे पूरे थियण जो दर्द नालो हुनजो अब्बास आहे हर पर्दादार जी आस आहे जॾहिं बि कंहिं माण्हूअ ते ॻाल्हायो वेंदो पोइ इहो ॾिठो वेंदो आहे त हिनजो हसब नसब छा ऐं ईअं थींदो आहे इत्तिफ़ाक़ी आहे कोई माण्हू अॻिते अची वियो उन जे ख़ानदानी लिहाज़ में जो उन जे मक़ाम ते कोन्हे जंहिं हस्ती जे मुतालिक़ पाण गॾु थिया आहियूं वो अब्बास खुदा न हिनजे ॾाॾंग में ऐब रखियो आहे न अल्लाह हिनखे नानंग में
शया वॾे थियण खां पोइ त चलो सभु कोई साहिब हैसियत थिए, पर जेकॾहिं मां हिनखे ज़ाकिरी अंदाज़ में चवां त जंहिंजो झूलो जिब्रील हलाए उनखे हुसैन चइबो आहे, जंहिंजो झूलो हुसैन हलाए उनखे ज़ैनब चइबो आहे। वरी ॿुधो, जंहिंजो झूलो जिब्रील हलाए उनखे हुसैन चइबो आहे, जंहिंजो झूलो हुसैन हलाए उनखे ज़ैनब चइबो आहे, ऐं जंहिंजो झूलो मखदूमा ज़ैनब हलाए उनखे अब्बास जंहिंजे पनाह में मखलूक रहे अल्लाह नबी का बाद उनखे इमाम चइबो आहे, जंहिंजे पनाह में इमाम रहे उनखे अब्बास चइबो आहे। अरब जो हिकिड़ो शाइर आहे, शेर लिखियनि त करबला में इमाम हुसैन गाज़ी जे पनाह रात जो ही सोचने लॻो त मां ग़लति कयो आहे, इमाम त इमाम आहे, लिखणु घुरिजे आहे त गाज़ी हुसैन जे पनाह। अगली सिट अञा न लिखी, सुम्ही पियो ख़्वाब में दीन ख़ुदा जे नासिर हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ियारत खां मुशर्रफ थियो। मौला जन फरमायो परेशान छो आहीं? मौला हीअ ॻाल्हि आहे, मौला फरमाइनि था घटि लिखियो थी, हाणे अॻे सिट में लिखजां करबला में रुगो अब्बास जी पनाह में हुसैन न हो पर ज़ैनब जड़ी बीवी हुई। किबलाई जनाब अब्बास जो नानंग शजाअत बहादुरी इफ़्फ़त दामन पाकिज़ी पाकीज़गी नसब शराफत हया वफ़ा जंहिं बि ख़ूबीअ में ॾिसो त अल्लाह हिनखे नुमाया बणायो आहे। रहियो बाबई अमीरुल मोमिनीन जे मुतालिक़ अब्बास जी मां जहिड़ो कम फ़हम ऐं कमतर इंसान अली जे मुतालिक़ छा थो ॻाल्हाए? बस हुज़ूर जी हिकिड़ी हदीस ही काफ़ी आहे। मुड़े ॾिसो बाबा, हुज़ूर जी हिकिड़ी हदीस ही काफ़ी आहे। फरमाइनि था जेकॾहिं अली जी हिक हिक सिफ़त अली को जुदा कजे त हिक हिक सिफ़त मां नबी ठहंदो। जेकॾहिं तमामु नबी सिफ़तूं हिक जगह ते जमा कजनि त हिकु अली ठहंदो। हज़रत अब्बास जो नाम अच्छा ॿी ॻाल्हि इहा आहे, जेकॾहिं तव्हां ॿुधो त अॼु मां पंहिंजे दिलि ते पढ़ां। हज़रत अब्बास जो नानक शिकार जो शौक़ीन आहे। इन कबीले जो शिकार सां इलाही सारो वास्तो आहे। जंहिं जगह ते शिकार जो ॾस पवंदो हो पड़ाव वञी कंदा। हिकिड़ी हज़रत हुज़ाम जन शिकार ते निकिता, पंहिंजे कबीले जा अफ़राद वरतनि, शिकार वारी जगह ते पहुता, रात जो मोटिया, ताक़ीबात नमाज इबादत खुदा का फारिग थी। जेॾी महिल सुता आहिनि कुछ देर खां बाद में
जी चिर भरे उथिया जेके बिरादरी जा माण्हू आहिनि सो बरसात तक उथी भी रहे सरकार छा थियो हज़रत हुज़ाम फरमायो ख्वाब ॾिठो तम असांजे काफ़िले में हिकिड़ो बुज़ुर्ग आहे उनखे सॾु करे चयो त ख्वाब जी ताबीर ॿुधाए उन बुज़ुर्ग खे वठी आया साम्हूं हज़रत हुज़ाम ॾसण शुरू कयसि मां ख्वाब ॾिठो आहे कहिड़ो मुंहिंजे हथ ॾे ॾिसिजो जब मां ईअं जो अचानक मथे निहारियो त आसमान तां हेॾे ॾिसी हिकु नूरी धुर आहे जो अचानक निखरियो हलंदो पियो थो अचे रोशनी मध्यम नथी थिएसि जीअं हेठि थो अचे थी वधंदी थी वञे वधंदी थी वञे वधंदी थी वञे हथा के मुंहिंजे झोलीअ में आयो मां लिपेटियो रोशनी घटि थिए त मुंहिंजा हथ रोशन थियनि हैरत लॻी हेड़ो तुर त मुंहिंजी सॼी ज़िंदगी में कॾहिं न ॾिठो वरी कपिड़े सां ढकिया रोशनी बजाए खुटण जे बदे ॻाल्हायो त वधाई वरी खणी हथनि में वेठो त ॾिसां केॾो अलाह भलो बणायो अथई केॾो ख़ुदा सुहिणो बणायो अथई तुंहिंजी चमक वञे थी वधंदी वञे थी वधंदी हुज़ाम जॾहिं दरवाज़े ते हिकिड़ो माण्हू ॾिठो हुज़ाम जी दुर विकण ते विकणा तॾहिं मूंखे क़ीमत जी ख़बर हुजे मूंखे त काई ख़बर कान्हे जंहिंजी काई ख़बर कान्हे पोइ जेका मां क़ीमत ॾियां चई तूं वठण वारो आहे ज़ाहिर तव्हांखे क़ीमत जी ख़बर हूंदी मुस्कुराए चए थो एॾी वॾी क़ीमत आहे हिन दुर जी जो काथो लॻाइण नामुमकिन आहे भला जे काथो नथो लॻाए सघे त ख़ूबी ॿुधाए जे ख़ूबी हिन दुर जी ई आहे जिते दुर रहंदो उन घर खे फज़ीलत मिलंदी जिते वेंदो अॻिणई अल्लाह उन घर खे बाकमाल बणायो हूंदो ॿियो हवाल साईं ख्वाब ॿुधव जी हा हुज़ाम अल्लाह न्याणी अता कंदई एतिरी बख़्तन वारी हूंदी तो वटि हूंदो त तुंहिंजे घर खे बख़्त लॻंदो जॾहिं ॿिए जॻह ते वेंदी अल्लाह हुन घर खे एतिरी फज़ीलत ॾींदो जो उतां फज़ीलतुनि जा किनारा फुटंदा हज़रत हुज़ाम जन उथिया वापसी थी जॾहिं महिल अचनि पिया कबीले जे माण्हुनि खे इत्तला मिलियो त रईस आज़म जी आमद आहे पुट निंड न कबी आहे ॾिसो इलाही ॾींहं थिया आहिनि तव्हांखे चवंदे रईस आज़म जी आमद आहे उथो इस्तक़बाल कयो कबीले जा अफराद सब बाहर निकता रईस जी इस्तक़बाल जे लाइ अॻिते वधी इस्तक़बाल कयन सरदारे कबीला इस्तक़बाल वसूल करण खां बाद अंदर दाख़िल थिया कनीज़ो हिन दरवाजे ते बीठियूं आहिनि अजीब अंदाज़ तन हया जे करे गर्दनूं झुकला तन बाहिजाब बीठियूं आहिनि सामो हथ मथे करे चवंदियूं बादशाह या सरदार
मुबारक हुजे तमाजो कदम अल्लाह मुबारक भरियो कयो आ खुदा न्याणी अता कई अथव न्याणी जो नाम आयो उते ही सजदे शुक्र अदा कई तवज्जो कजो चतो जिए ॾिठम उए पातम वो त नथा थियो न पिया जीअं ॾिठम उए पातम माना इहा थी त हिन ख़ानदान जो दस्तो मिले पियो त न्याणी मिले त नाशुक्री न कजे ख़ुदा जे अॻियां सजदे शुक्र अदा अंदर दाखिल थिया न्याणी के हथनि ते अची रखियनि मस्तूरात सरदार कबीला अल्लाह धी अता कई तव बिस्मिल्लाह नाम रखोस मुझे आका जन बोसा दिना सरे हथ हथ चुम्मी दई फरमाइन त हिन न्याणीअ जो नाम तो रखा मुस्तफा जे धी जो फातिमा क्या कह लिखियो मामा कुनियत बारे में इख्तिलाफात ये लिखंदा त हजरत उज़ाम जनाबे उम्मुल बनीन जी कुनियत रखी पुटन जी मां के लिखंदा ये कोने कि नालो रखस मुझे मौला अली उम्मुल बनीन तदे जली मल अली जे घर आई ये जो वेठी हुंदी बादशाह ॿाहिरां ईंदो हो वो सॾु कंदो हो फातिमा मुझी आका दादी जन ईंदी हो सलाम मौला हिकिड़ी सैयदा बचड़नि जी शकिल उदास ॾिसी जनाबे फातिमा जी अली जे कदमनि ते हथ रखी चई मौला मुंहिंजो नाम बदिला फातिमा फातिमा को वॾो कोई ॿियो नाम भी आहे मौला नाम बे इंतहा भलो आहे नालो बदलाया छो जे तव्हां फातिमा था चओ अली जो चारई औलादूं ज़हरा जो चारई औलादूं वैन करे रोअन थियूं मां हिते परचाइण आई आहियां रुआरण न या न्याणी किलाबिया खानदान जे अमीर जे घर में वॾी थी असां तव्हां ॿुधो आहे हज़रत अकील जे लाइ त नसाब अरब अरब जे खानदाननि खे ॼाणंदो उलमा था चवनि अब्बास जी अम्मा बि नसाब अरब आहे मुंहिंजी आका दादी खे बि खानदाननि जो इल्म अल्लाह अता कयो उहा मुंद आई उहा घड़ी आई उहा मौसम आई जंहिं टाइम ते न्याणी ॿिए घर में वेंदी आहे जेके साहिब औलाद वेठा आहियो न्याणी नंढी हुजे या वॾी हुजे न्याणीअ खे मां संवारींदी नथा ॻाल्हायो न्याणीअ खे मां संवारींदी आहे हथा के ज़ुल्फूं वार ठाहिण कंघी ॾियण ॼण मां जे हवाले हूंदो आहे लफ़्ज़ चवां थो जेकॾहिं क़द्र कयो त मुमकिन आहे दिलि ठरी पवे अली जे ग़ुलाम जी जनाबे फातिमा जनाबे उज़ाम जी घरवारी माना पंहिंजे वालिदा खे थी चवे अम्मा टियों ॾींहुं मुतवातिर हिकु ख़्वाब थी ॾिसां जंहिंमें पाई जो बि फ़र्क़ु कोन पुट वो कहिड़ो ख़्वाब साईं फरमाए थी अम्मा कॾहिं बि आसमान ॾिठी ॾिसां आसमान तां चंड निखड़ी चोॾींहं जो चंड निखड़ी
मुझे पासे ने माइल तो थी आहिस्ता आहिस्ता मोड़े अचे तो रस्ते में ॾिसां थी त 3 सितारा आहिनि जेके चंड जो तवाफ़ करणु शुरू था कनि। चंड मुंहिंजे झोली में तो लहे, सितारा गॾु अथसि। वालिदा पेशानी चुमियसि, खुश नसीब फातिमा, अल्लाह तुझी शादी कराईंदो एक अहिड़े घर में जिते फज़ाइल जा दरिया पिया बहंदा। उहे पाण त फज़ाइल वारा हूंदा, जेको उन्हनि वटि ईंदो ख़ुदा उन्हनि खे बि फज़ाइल अता कंदो। अल्लाह 4 पुट अता कंदई, 3 सितारनि जहिड़ा सुहिणा हूंदा, चौथों चोॾींहं जो चंड हूंदई। मां तो आगो तो पुछा हजरत अब्बास जो लक़ब छा है? कमरे बनी हाशिम। कमर जो कम छा है? रोशनी ॾियनि न। जेके असां खे रोशनी ॾियनि उहे हाशमी आहिनि, जिन खां हाशमी रोशनी वठनि। अब्बास एॾा मुझे मुर्शिद हजरत अमीरुल मोमिनीन जन फरमायो, अकील भा मुझे लाइ रिश्तो तलाश कर। मुझे दिल थी चवे जेकॾहिं साथ ॾियो त मां 2.5 कलाक तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां। पहिरियों अहिड़ी सलावात पढ़ो जो मूंखे अंदाज़ो लॻे त मूंसां तव्हां गॾु आहियो। अकील भाव रिश्तो तलाश कर, पर रिश्तो हमा और साफ भलो हुजे। अदब जा हथ बदी चदो बादशाह ज़हरा खां पोइ कहिड़ो रिश्तो मिलंदो? गर्ज़ फरमाइनि था औलाद, लफ्ज़ मुझो ज़ाय न थिए। हज़रत अकील चवंदो हसन ऐं हुसैन खां वधीक कहिड़ो औलाद थींदो? फरमाइनि था अकील तोखे ख़बर कान्हे का मुबाहले खां पोइ हसन हुसैन मुंहिंजा पुट न आहिनि, इहे मुस्तफ़ा जा पुट आहिनि। मूंखे पंहिंजा पुट खपनि जेके मुस्तफ़ा जे पुटनि जी ख़िदमत कनि। सदको वञा, दारैन सदको कयां। मौला मुझे से हिन में हिकिड़ो रिश्तो आहे, अकील किथे? फरमाइंदा किलाबिया खानदान जो रईस आदम हुज़ाम, उन्हें जी हिक न्याणी आहे, शराफत जी मलिका आहे, वफ़ा जो पैकर आहे। अली फरमाए तो वफ़ा कीअं ॾिठई? हजरत अकील जन फरमाइनि था या अली मां ॿुधो आहे कॾहिं कॾहिं किलाबिया पाड़े मां शबीर नौकरनि समेत घुमंदो आहे। जॾहिं किलाबिया पाड़े मां आका जो गुज़र थींदो आहे, उम्मुल बनीन यानी फातिमा पंहिंजे नौकरियाणियुनि खे चवंदी आहे वञो शबीर जे क़दमनि जी मिठी खणी अचो त अखियुनि ते रखां। अञा अब्बास अञा हुसैन वटि आई कान्हे, ख़िदमत एॾी वफ़ा मिलंदी। अकील भाउ वञ ख़ासतगारी कर, रिश्ते जी घुर कर। सुबह जो टाइम आहे, तव्हां वेठा आहियो और समझ ये हजरत हुज़ाम जन पंहिंजे कबीले में दरबार लगाई वेठा आहिनि। सब हेठि, पाण मसनद से हेठि, लेकिन मसनद सरदार थोड़ी मथे, कबीले जा माण्हू हेठि वेठा आहिनि। राज में हीअं थो लॻे जीअं बादशाह
बादशाह नज़र ईंदा आहिनि कुझु ॻाल्हायो बि सही बादशाह जी वेठो आई हज़रत अकील जी जो अंदर सवारी लंघी खुदा जी इज्जत जो कसम अली जे घराने के अल्लाह एडो बख्त लातो जो हज़रत हुज़ाम जब जल्दी उठिया न पटको पातन न जुती इए राज मां तेज कदम खणंदो खणंदो मुरे ॾिसो कदम खणंदो हज़रत अकील जे घोड़े जे रिकाब ते हथ रखी मथे मोह करे चयो अॼु मूं ते ग़रीब ते अबरे रहमत कीअं वसियो सहारो ॾिनल लथा मौला जन वेठा शायद मुझे मज़मून में ने को वडो को जुमलो न होजे अगे हज़रत हुज़ाम बेटो मथे मसनद ते हानी पान राज में वेही राज के तो चवे मां तहां जो सरदार है घराणो मोजो भी सरदार मौला कियां चण थियो फरमाए त रिश्ते जी खासगारी आ तमे ते इते बुधाया या अंदर बुधाया मौला ही मुझे बच्चा है राजा फरमाए तो वडी न्याणी है जो नालो फातिमा उन्हें जो रिश्तो खणी आयो जागी बुध जो उन जे ला रिश्तो खणी आयो मौला कह जो फरमाए त अली बादशाह जो मथे उठी बैठो अल्हम्दुलिल्लाह ओ ख्वाब याद आई अकल है हो ख्वाब याद आए मुझी एतरी औकात ही कोने मुझी न्याणी अली जे घर वने ज़हरा जो धीअर उनके मां चमन मौला के रिश्तो कबूल लेकिन अकील मौला शरई हुक्म न्याणी को पूछो मैं लेकिन पांचे ज़ाकिरी अंदाज में चौंदो थोड़ो गौर कजो हज़रत अकील जन फरमाइन त वञ न्याणी को पुछिया जिंदगी जो पहिरियों ॾींहुं हज़रत हुज़ाम जेॾी महिल अंदर घर आयो न्याणी साम्हूं अची बीठस हया जा ॻोढ़ा किरनि था पिया हेठ कंद करे सलाम करे चई बाबा साईं अली जो रिश्तो आयो आहे न त न कई अथव फातिमा पुट तव्हांखे कंहिं ॿुधायो बाबा तव्हांजे अॼु हज़रत अकील आयो आहे कई रातियूं थियूं आहिनि राति जो मूंखे रोज़ बतूल ईंदी आहे लफ़्ज़ जी हवा ॾिसूं तव्हां वटां मोट केतिरी थी मिले मुंहिंजी आका दादी जन फरमाइनि थियूं बाबा जेॾी महिल सैयदा ईंदी आहे त मूंखे हथ ॾेखारींदी फातिमा मां हिन अंदाज़ में पाली थी औलाद ॾिसनि थी मुंहिंजे हथनि ते लिफुनि जा निशान मां चकी हलाए हलाए पंहिंजी औलाद खे इन अंदाज़ में पालियो आहे जो हिननि खे तकलीफ़ न अचे मूंखां पोइ माउ बणिजी पाल जान रिश्तो तय थियो खुतबे निकाह हज़रत अकील जन पढ़ियो बरात हलण लगी मुझे यकीन अली बादशाह की शादी फरिश्तन शिरकत कई होंगी पूरा जन्नत की शिरकत होंगी बनी हाशिम जा अफराद तलवारों खड़ी वजन ता पया चौंदा हल हिजाब पर्दो कयो जो अली जी घरवारी थी अचे जागो था या न ज़हरा जे दरवाजे ते पहुती डोली मखदूमा फरमाए थी या अली डोली वारन के चो डोली रखन पहिरियों दरे ज़हरा जो सलाम कया मसाइब जो पहिरियों जुमलो आहे क़िबला जेॾी महिल जवानन डोली रखी ॾिसो मूंखे जवानन डोली पहिरियों त हीअं मुंहुं आहे न डोली ॾे
जमानन डोली रखी हीअं मुंहुं करे परे बीह रहिया अली रुन्नू इहा ई तरवारींदी आहे ॻाल्हि जिन खे पंहिंजनि खां बि परदो आहे त ही मुहर्रम खां बाद इन्हे अली जी औलाद जेका आहे कॾहिं हिन बाज़ार आहे कॾहिं हुन बाज़ार आहे कॾहिं हिन दरबार आहे कॾहिं हू चौक कॾहिं मोड़ मौला आबाद करे अंदर दाखिल थी मुझी साईं हजरत फिजा तारुफ कराए तकलीफ पिया हुयो त मुख्तसर कया राजी आयो त अञा पढ़ा मुझी दिल चाहे थी पढ़ण लाइ 12 महीने जो सांगो आहे मूंखे साईं साहिब हुसैन जो हिकिड़ो जुमिलो यादि थो अचे हिन साल न अॻिले साल या उन खां अॻिले साल मां हज़रत अली अकबर जो मसाइब थोरो पढ़ियो मूंखे मौलवी साहब 12 महीने जी आस आहे अलाए केरु जहिड़ो रहंदो अलाए न इन करे मुझी दिल थी चवे अल्लाह ने मुश्किलात आहे जनाब अब्बास अचो त हुनजे दरवाज़े तां पिनऊं बि दुआ बि घुरूं बतूल खे राज़ी बि कयूं वार जे लाइ जेका सेज विछाए थी हज़रत फिजा चए थी अचो अमामा या फातिमा बि हो अखिल मां लुड़क वसी मैं ते कुआर बणजी न आई आहियां जिन जी ख़िदमत करण आई आहियां हसन हुसैन मिला ज़ैनब कुलसूम मिला मारे ॾिसो हिन पासे खां सर थियो अम्मा असांजो सलाम आप साईं जेॾी महिल हीअं ॾिठो झुकण शुरू कयनि अली जा ॿई पुट अची बाह में हथ विझी चवनि था तूं मां साईं फरमाए थी मां उहा हुयव जेका पासे ते हथ रखी दुनिया मूं हली वई मां नौकरी आई आहियां अल्लाह मुंहिंजी नौकरी क़बूल करे नौकरी इन अंदाज में थी नौकरी इन अंदाज में थी जो अब्बास सिले में आयो भेनरुनि जे महिल लिबास पे पारायो त गादी जे सॼे बाज़ू ते अलम नक्श हो खबे बाज़ू ते मश्क नक्श हुई ॿई भेनर ज़ैनब कुलसूम कॾहिं हिन अलम खे थियूं बोसा ॾियनि कॾहिं मश्क खे थियूं बोसा ॾियनि हर हर चवनि थियूं अम्मा सलाम ॾींदी हई लफ़्ज़ मां पहिरियों तो चवां अली जे सदके ज़ाय न कजो हीअं भाउ खे खणी अली जी वॾी धीउ चए थी कुलसूम ॾिस साॻो बाबो अली आहे हथ बि उहे अथसि चहिरो बि उहे अथसि हाय 11 सालनि जो थियो अब्बास सिफ़ीन की लगी जंग जमाओ न वञनि था विढ़ण अॼु अली बादशाह हज़रत अब्बास के सॾियो अलमन वारा अॼु जंग कर बाबो ॾिसे जंग अहिड़ी कर जो तूं भी हसरत मार साईं अकील सरकार मूंखे ज़ैनब जे पर्दे जो कसम जेॾीमहिल अली बादशाह चयो अब्बास जंग ते वञ उतां घोड़ो मोड़ी अली अॻियां फिरी आयो ईअं न जीअं मां थो चाहियां अंदर खेमे में वठी आया मारे ॾिसो अली बादशाह पंहिंजो अमामो गाज़ी जे सिर ते रखियो तोड़े जो नंढड़ो पंहिंजो लिबास अली जन हज़रत अब्बास के पाराए पंहिंजी तलवार हितां ॿधी अब्बास के हवाले करे जंग मुर्तजिज़ ते वञ मुर्तजिज़ जी कहिड़ी खूबी आहे बुज़ुर्ग था पढ़नि त जेॾीमहिल मुर्तजिज़ हीअं कॾहिं ॾिस मैदान में वेंदो उधर जी गर्दन हुई मथी मोर
हिफ़ाज़त जॾहिं पुछ मथे कंदो मैदान में त पोयूं ऐं अॻियां ईअं महसूस थींदो ॼण कोई हेठि वेठो आहे। वाह अब्बास तुंहिंजी इज़त तो दाराइन सदको कयां मुर्तजिज़ ते वेठो मुर्तजिज़ हेॾो कदावर अब्बास अञा बुलंद नज़र थो अचे। हलंदे टाइम अली फरमाए थो जवान पढ़ंदा आहिनि हिक हथ सां आहे हथ नेज़े में बि विझ। पर अब्बास ख़ुशि थींदुमि जॾहिं ॿई शयूं हलनि। थका वेठा आहियो अब्बास हलियो कल्ब लश्कर से हमलो कई कॾहिं सॼे कॾहिं खपे मूंखे तुंहिंजे चुप जो कसम आहे हर पासे नो आवाज़ तो जे अली आयो आहे चेहरे ते पर्दो ॾेई अली आयो आहे ख़याम मां माण्हू लिकी पंहिंजा भॼण लॻा वञो भॼो अली आयो अथव अली आयो अथव अली आयो अथव मुने ॾिसो पूरे मैदान सिफ़ीन में अली अली जी गूंज पई थी अचे। उन वक़्तु अली बादशाह घोड़ो डोड़ाए मैदान में अची चए थो अली माहिया हिक ॿिए खे चवनि था हे केरु थो विढ़े अंदाज़ हलण विढ़ण सभु अली वारो। मुंहिंजे आका जन घोड़ो घोड़े सां मिलाए अब्बास जे चेहरे तां कपिड़ो हटाए चवनि था हादा कमरो बनी हाशिम। अब्बास मुकाबले में कोई अचे नथो हल तो पानी पियाल। अब्बास आयो हुसैन के साथ अली मौला जन खैमे में पानी भरे आयो हुसैन बीठो अली पंहिंजे पुट खे प्यारे हुसैन हिकिड़ो जुमिलो थो चए बाबा तो वटि आहे त ॾियसि थो। जॾहिं मुंहिंजो पुट बि ईअं घुरण ईंदो नवला रोअण क़बूल करे आवाज़ थक पट अब्बास बैठो हाणे वञ पुट जंग कर बे हमले जे लाइ अब्बास तो तैयार जागो था या न बे हमले जे लाइ गाज़ी तैयार थी। जेॾी महिल घोड़े जी भाग खणी है हुसैन घोड़ो डोड़ाए अॻियों फिरी आयो मसाइब जो जुमिलो तो चवां सम्झे घर फिरो अंदे हुसैन भाउ के भाकुर पाए जदो मोहन जंग ॾिठी मां जॾहिं मां विढ़ंदुमि तूं न हूंदे। मुंहिंजी बि त जंग ॾिसी वञे न त हुसैन गुरबत आलम में बि कीअं विढ़ंदो। अल्लाहु अकबर जंग कई अली फरमाए तो अज पंहिंजूं हसरतूं पूरियूं कर। वक़्तु बदिलजी वियो शबीर थी वियो ग़रीब छॾे वतन। मौला हज़रत इमाम हुसैन तां सभिनी खे आबाद करे। एतिरी ज़ाकिरी में ज़िंदगी गुज़री आहे फ़क़ीरी जी। मां सम्झा तो अॼो को ॾींहुं हितों जो मजलिस कान्हे क़यामत आहे। मौला करे तव्हां सभिनी खे तौफ़ीक़ थिए जो ही अज़ादारी पूरी कयो। बुज़ुर्गो बच्चन के रात जो निंड न अचे कंहिंखे निंड ईंदी जिनके पंहिंजे घर जे ॿाहिरे तरह जी ख़बर कान हुई। बीबी जो झंग में अचे सुमन निंड न अचे ज़हरा जो धीअर नोहर परेशानी जे आलम में हुजनि अली जी धी सर करे चवे गादी तूं पहरो ॾे त हे सुमन। गादी जे आवाज़ सां मानूस थी वियूं जेसिताईं अब्बास जो आवाज़ न अचे बच्चा निंड न कनि। हाणे त सम्झो थी न शाम ग़रीबा ज़ैनब गाज़ीअ जे लहजे में छो पहरो ॾे।
हुजूरन जो सदको। हुसैन आयो करबला, नहीं तारीख तो सिज उभरियो, सिज ना है खूनी सिज। हुसैन हिदायत जवान के वञे तो खणण ला टाइम ते तकरीबन 11:15 ख़बर ना है हिन वक्त ताईं अलाए घणा आंदा हुजे लाशा। मागे इमाम हुसैन तो सोचा पयो हे अजो को हिकड़ो डी यहां पर सुभाणी को बेडी त क़यामत आ जातो गुजरंदो आवाज दो हाय हुसैन हाय हुसैन हाय हुसैन हाय हुसैन। मौलवी ज़ाकिर मुसाफिर हुंदो आ, तव्हां हिते रोंदा आहियो, मूंखे सैयद आदि ॼाणे माण्हू रोटन ते पाण रोंदा वतन। अचो त अॼु ईअं रोऊं जो बाज़ारी ॾिसनि त चवनि त को वॾो नुक़सानु थियल अथनि। के सामू भी रहे चवे कुछ भी हुसैन से अब्बास मां समझी में वही इमाम है गादी हो वडे अलम दिसे तो वडो अलम खैमे ते लगल न वडे ते। हां मौला फरमाइंदा जेस इन अलम जी पैर का हले थी मुझे भेनरुन के यकीन आ तू अन्या आए तू हलियो वींदे या पैर को लुटण छड़ींदी किथे मुझी सकीना तड़पंदी किथे मुझी ज़ैनब तड़पंदी। पंजाब जे को जयद आलिम पंजाब जे को जयद आलिम वो तो जवे गई मानी बच्चन ने के प्यास खम तन कयो बच्चन जे वाणी हिय कयो हली सघूं कोन था जुलूस ता कढो हिक बे के हथन जो आसरो ॾेई हिक हथ में खाली प्याला खणंदास। वो छा थींदो जे सामू हली बीहंदासीं ॿई ॿाहिरि गॾु बीठा आहिनि असांखे यकीन आहे गाज़ी असां लाइ चवंदो गाज़ी असां लाइ चवंदो ओ हुसैन बाबा मूं ॾे ॾिस जेॾी महिल ज़रूरत पई मां घुराए वठंदुमि। गाज़ी मौला जन साम्हूं हुसैन जे पासे ॾिसी चवंदा मौला उहो नक्श ॾिसो था अंदर ते वञा बीबियुनि जा वेहण वेहण नथा ॾियनि। हुसैन हाणे मोकल ॾे शबीर भाकुर पाए चए थो तूं मुंहिंजी फ़ौज जो सालार आहे केतिरो आहे फ़ौज रही जंहिंजो मां सालार आहे ॾिस हे सिपाही हिते पियो आहे हो सिपाही हुते पियो हो सिपाही हुते पियो आहे। हुसैन फरमाए थो तोखे मोकल ज़ैनब ॾींदी। अब्बास जो रवानो खैमे जे दरवाज़ो टपियो जनाब जो बाबा ख़ातून रोवे थी वेठी हौसले सां ॿुधंदा अब्बास फरमाए थो बाबा लेकिन पानी जो कतरो न
दुनिया जे अलम खां मश्क जुदा कोन्हे